अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलो त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं असलम जेको किराए जो घरु वरितो हुयो जंहिंमें रही रहियो हुयो त उनजा जेका अॻु में ॿिया किराएदार बि हुया ऐं उहे जेको त असलम खे तंग करे रहिया हुया बार बार अची करे दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सुबुह जो टाइम हुजे ऐं हू जॾहिं आया किराएदार जेके त उहे त शोर करणु लॻा ऐं जॾहिं सांवल खे ख़बर पई त घर में ॿ औरतूं आहिनि ऐं त उन्हनि खे तंग करे रहिया आहिनि त हू अची करे ऐं उन्हनि खे माना फौरी तौरु माना कंट्रोल में कयो। ऐं शेख साहब जेको त हुनजो उसूल हुयो त घर जेको किराए ते ॾेई करे ऐं पंहिंजा ई गुंडा जेके छॾे ॾींदो हुयो दोस्तों, त उन्हनि खे माना तंग कनि जीअं हू हुतां हलिया वञनि ऐं हुनजो जेको किरायो जेको त बची वञे दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांवल जेको आहे त शेख साहब खे तमामु घणी दॿ ॾिनी ऐं SP खे कॉल करण जो चयो ऐं शेख साहब जेको आहे त माफ़ी तलाफ़ी वठी ऐं हलियो वियो हुतां। ऐं सांवल चयो त हाणे असलम तोखे केर बि तंग न कंदो, छो त मां तुंहिंजो कमु आसानु करे छॾियो आहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फ़िरोज़ ख़ान जी एंट्री थी चुकी आहे। हुनजे नाले जी अञा ख़बर न पइजी सघी आहे दोस्तों। बाक़ी माना हुनखे पंहिंजो वाल्द जेको त वॾे प्रोटोकॉल सां रखी रहियो आहे दोस्तों। ऐं फ़िरोज़ ख़ान हुन खां सुवाल कंदो ईंदड़ एपिसोड में दोस्तों त जेकॾहिं मूंखे तो अमेरिका मां घुरायो आहे, हेतिरो हिते प्रोटोकॉल में रखियो थो वञे, हितां मूंखे हिते माना मूंखे कंहिंखां ख़तरो आहे त तव्हां मूंखे अमेरिका खां घुरायो ई न हा, मां उते सही हुयुमि दोस्तों। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में जेको सांवल आहे त हुनजी वर्कशॉप ते जेको आहे असलम जे ते हमिलो कंदो ऐं हुनखे ख़बर पवंदी त हीअ वर्कशॉप जेका त असलम जी आहे त हुन सां मिली करे ॾाढो ख़ुशि थींदो ऐं इहो चवंदो त जेकॾहिं हीअ वर्कशॉप अव्हांजी आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं असलम घर वञी करे चवंदो त जेको सांवल आहे त उहो वॾो माना डाकू थो लॻे, धाड़ियल थो लॻे। त पिया चवंदी त मूंखे त सुठो छोकिरो लॻी रहियो आहे, तव्हांखे अलाए कीअं माना ईअं महसूसु थियो आहे। पिया जी मुलाक़ात जेको आहे त पहिरियों ई जेको आहे त फ़िरोज़ ख़ान सां थींदी ऐं हुनजी जेका पेन आहे दोस्तों, पिया हुन खां खसे करे चवंदी हीअ मुंहिंजी पेन तव्हां किथां खणी आया आहियो दोस्तों। त हालांकि पेन जेका हूंदी उहा फ़िरोज़ ख़ान जी हूंदी दोस्तों। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी वीडियो। वधीक वीडियो ॾिसण लाइ त सब्सक्राइब कंदा असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।